हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? सिंधु दरिया जो सफ़र जारी वसारी आहे ऐं शल हमेशह सिंधु वहंदो रहे, सिंध खे आबाद शाद कंदो रहे। असां सिंधियुनि जो जीअण मरण सिंधु दरिया सां आहे। ठीकु आहे। सो ॿ वीडियोज़ इन सिलसिले में पाण ठाहियूं हुयूं, जंहिंमें पाण सिंधु जो सफ़र तिब्बत खां शुरू थी करे तिब्बत जा जबल चीरींदो अची करे वरी पाकिस्तान में दाख़िल थिए थो, पंजाब जे मैदानी इलाइक़नि में छा थो थिए दरिया सां, पोइ आख़िरकार तक़रीबन कोई 2000 किलोमीटर खां मथे जो सफ़र करे गुड्डू वटि सिंध में दाख़िल थिए थो। ठीकु आहे न। सो सिंध में सिंधु दरिया ते 3 बैराज आहिनि। पहिरियों बैराज ते सखर बैराज आहे, पर पाण शुरू कंदासीं, सॉरी, पहिरियों बैराज गुड्डू बैराज आहे, पर पाण शुरूआत सखर बैराज खां कंदासीं। ठीकु आहे न। सखर बैराज कंहिं ज़माने में दुनिया जो 8हों अजूबो सॾियो वेंदो। पोइ वरी जीअं कंस्ट्रक्ट असल में अजूबा जेके आहिनि 7 अजूबा, हिकिड़ा आहिनि जदीद 7 अजूबा, जदीद दुनिया जा, ॿिया आहिनि क़दीम दुनिया जा 7 अजूबा। सो अलॻि अलॻि आहिनि। ठीकु आहे। जेको मिस्र जा पिरामिड्स आहिनि, अहराम मिस्र, उहो ओल्ड वर्ल्ड जा आहिनि, क़दीम दुनिया जो अजूबो आहे। त उहे त ख़ैर 7 फिक्स ई आहिनि, पर जेका जदीद दुनिया आहे उनमें वरी ऐसी चेंज थींदी रहंदी आहे। सखर बैराज के ज़माने असां पढ़ियो हुयो 8हों अजूबो आहे, पोइ वरी हाणे चवनि था नवा शाह किंग फैसल मस्जिद जेका इस्लामाबाद, उहो 8हों अजूबो आहे। वरी ॿुधण में आयो त नवा जेको शाहराह कराकुरम आहे, चीन ऐं पाकिस्तान खे जेका मिलाए थी, उहो 8हों अजूबो आहे। बहरहाल सखर बैराज पंहिंजी नौयत जो वाहिद बैराज आहे एशिया में या जिते बि, जंहिंमां 7 वॾा कैनाल निकिरंदा आहिनि, हेॾा सारा 7 कैनाल सम्झो था। नॉर्मली बैराज खे हेड अप करे 1 2 3 4 निकिरंदा आहिनि कैनाल। इनमें पंजाब जा सभई बैराज 2 3 कैनाल निकिरंदा आहिनि। ठीकु आहे। ऐं एॾो वॾो बैराज इन क़िस्म जो जितां 7 वाह निकिरनि शायदि ई किथे हुजे। सॼी सिंध खे सैराब करण जी शुरूआत हितां थी हुई। उन ज़माने मतिलबु 1920 खां अॻु में, यानी कि 100 साल खां अॻु में, सिंधु दरिया जे चाढ़ जे करे कुझु वाह उतां निकिरंदा। जीअं दरिया में पाणी चढ़ंदो त कुझु वाह निकिरी करे आबादियूं कंदा हुया, जंहिंमें मिसाल तौरु उलंदो नारो, जेके घाड़वा मौजूदा घाड़वा चइबो आहे, हिकु इहो वाह हुयो। सिंध वाह बि हाणे बि ख़ैर दरिया मां ईअं डायरेक्ट निकिरंदो आहे, शिकारपुर वारो। उभरंदो नारो, जेके पाण नारो कैनाल हाणे चवंदा आहियूं, उहो बि ईअं कुझु हलंदो हुयो। उनखां पोइ सदा वाह हिकिड़ो जेको नावशाह नौशहर ज़िले में वहंदो आहे, उहो बि उन ज़माने खां ई वहंदो हुयो। पोइ वरी अॻिते हलो त फुलेली जेको आहे, न्यू फुलेली, ओल्ड फुलेली जेका आहे न हैदराबाद वटि निकिरंदो आहे, उहो बि कुदरती वाह हुयो दरिया जे चाढ़ जे करे, इहा आबादियूं कंदा हुआ। बहरहाल पोइ अंग्रेज़ सरकार सिंध ते महिरबानी कई ऐं 1923 में सखर बैराज जी ठाहिण जी शुरूआत थी। दरिया जी दहशत ऐं वहकरा ॾिसी करे इहो कमु आसान कोन हो, मज़ाक न हो, पर 9 साल जी महिनत खां पोइ सखर बैराज ठही रास थी वियो। 1932 में ऑपरेशनल थी वियो। जेकर उनखे पाण ॾिसूं त सखर बैराज जेको साॼो पासो आहे, साॼो पासो जो मतिलबु आहे सखर, लाड़काणो, शिकारपुर, दादू वारा इलाइक़ा, इहो साॼो पासो चइबो आहे। ठीकु आहे न। त साॼे पासे ॾे 3 कैनाल हुया, दादू कैनाल, राइस कैनाल ऐं कीरथर कैनाल। ठीकु आहे न। दादू कैनाल जी ड्रेग इन ॿिन्ही कैनाल्स खां वॾी आहे, पर पाणी खणण जी गुंजाइश घटि आहे, छो जो लाड़काणे ज़िले में मजबूरी तौर ते दादू कैनाल पाणी न आहे ॾींदो, या चंद इलाइक़ा आहिनि नौतेरे जे आसपास या डोकरी जे आसपास, जी दादू कैनाल जी कमांड एरिया आहे। अदरवाइज़ उहो सॼो ज़िलो दादू जे लाइ वक़्फ थियल आहे। ऐं दादू कैनाल खे तव्हां पेरीनियल कैनाल चई सघो था। पेरीनियल जो मतिलबु आहे जेको सॼो साल वहे तक़रीबन, कुझु शेड्यूल हूंदो आहे बंदी जो, पर तक़रीबन पेरीनियल कैनाल आहे। उनखां पोइ ॿियो वाह जेको आहे राइस कैनाल आहे। राइस कैनाल मतिलबु सारियुनि जो कैनाल, जे सारियूं थियनि। लाड़काणे जे लाइ राइस कैनाल हिकु इनकलाब बर्पा करे छॾियो। ठीकु आहे न। लाड़काणो सी बाणो राइस कैनाल जे करे चइबो आहे।
राइस किला डिज़ाइन कैपेसिटी खणी 12 आहे, पर 13,000 14,000 ते पाणी खणंदो आहे। ऐं लाड़काणे ज़िले ऐं दादू ज़िले जे मेहड़ तालुके में बि पाणी पहुचाईंदो आहे। टियों वाह आहे जेको कीरथर केनाल आहे, जंहिंजो मेन हिसो शिकारपुर ज़िलो, हाणे मौजूदा कंबर शहदादकोट ज़िलो ऐं बलूचिस्तान खे पाणी मिलंदो आहे। वरी पाण खाॿे पासे ते अचूं त नारा केनाल, शानदार वाह। पोइ खैरपुर ईस्ट, जेके पाण मीरवाह बि चवंदा आहियूं, उनखां पोइ रोड़ी केनाल जेके सिंध सिंगार वाह चइबो आहे, ऐं आख़िरी खैरपुर फीडर वेस्ट जेके पाण अबुल केनाल बि चवंदा आहियूं। सो इहे चारई खाॿे पासे निकिरंदा आहिनि ऐं सॼी सिंध जो लॻभॻि 50% इन्हनि चइनि केनालनि ते आबाद थींदो, अञा बि मथे बहरहाल 50% त आहे ई आहे, छो जो वॾा तूफ़ानी केनाल आहिनि। नारो केनाल ख़ुदि पाण खे दरिया आहे सम्झो, सॼो पाणी खणी तां निकिरंदो अरोड़ खां। अरोड़ जो मस्तु तव्हां कहाणी ॿुधी आहे न, उन अरोड़ खां निकिरी करे सॼो थर झाॻींदे वञी सांगड़ ज़िले जे मुड जमड़ा हिकिड़ी जॻह आहे, उते पहिरियों जी वाटर डिस्ट्रीब्यूशन थिए थो, यानी उनखे सभु केनाल्स में वंडियो थो वञे, विराए थो वञे। जमड़ाऊ, मेन नारा, और अॻिते हली मिठड़ा, उहे ॿिया खोड़ सारा भान ऐं इलाही सारा केनाल आहिनि। सॼो सांगड़ ज़िले जो काफ़ी हिसो, टोटल मीरपुर ख़ास ज़िलो, उमरकोट ज़िलो, थर ज़िलो, इहे वॾा वॾा ज़िला आहिनि। डेज़र्ट बि आहिनि, पर इहे सॼो नारा केनाल ते आबाद थींदो आहे। मीरवा केनाल जेको आहे उहो खैरपुर जा उभरंदड़ हिसा, ऐं जेको अबुल आहे उहो खैरपुर जा उलंदा हिसा, कचे सां लॻभॻि आबाद कंदो आहे। आख़िर में तव्हां ॾिसो सिंध सिंगार वाह, रोड़ी केनाल सॼी सिंध खे माना खयों बीठो आहे, खणी चओ। उहो शुरू थी ॾिसो न, सखर ज़िलो, रोड़ी ज़िलो, कुझु रोड़ी में बि कुझु आबादी कंदो हुजे, पर आई एम नॉट श्योर। खैरपुर ज़िले में कुझु छंड ते थींदी आहे थोरो घणो पाणी। नौशहरो, नवाबशाह, मौजूदा मटियारी ज़िलो, हैदराबाद ज़िलो, टंडो इलियार ज़िलो, बदीन ज़िलो, एसि ताईं वञी थकाए थो। ऐं सांगड़ जो जेको हिसो आहे न, इहो शहदादपुर ऐं टुंडर आज़म वारो, इहो बि रोड़ी केनाल ते आबाद थींदो आहे। शानदार वाह ऐं पेरीनल केनाल आहे, सॼो साल वहंदो आहे। छा बि थी पए, रोड़ी केनाल जो पाणी नॉर्मली बंदि न आहे थींदो, पर आबपाशी वारा कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि हाणे यार गुरबत वधी विया, सो छा कयूं, पोइ खंड था ॾियारूं। पोइ हर साल लॻभॻि रोड़ी केनाल खे हिकिड़ो खंड लॻंदो आहे किथां न किथां। ज़ाहिर आहे उनजा ॿिया बि रीज़न आहिनि, मींहुं बि थी सघे थो, जेको बि आहे उन पाण नथा वञूं डिटेल में। सो बहरहाल, ऐं अहिड़ी नारो केनाल बि पेरीनल आहे, हमेशह वहंदो आहे। खैरपुर ईस्ट, खैरपुर वेस्ट, ॿई इहे केनाल बि पेरीनियल केनाल आहिनि। सो टोटल गुंजाइश लॻभॻि 60,000 क्यूसेक सखर बैराज जी वाह खणंदा आहिनि। ऐं अॼुकल्ह त 52 53 खां मथे नथा वञनि पिया, पर सफ़ा 55 ते विया आहिनि, पर 60 मां न ॾिठो आहे कॾहिं। अच्छा, इहो ई सिलसिलो थी वियो सखर बैराज जो, ठही जुड़ रास थियो, आबादी शुरू थियूं, ज़मींदारियूं, जागीरूं, वॾेरा सिस्टम सभु स्टार्ट थियो। पोइ वरी पाकिस्तान ठही वियो, त पहिरियों ई शुरू वारनि सालनि में गुड्डू बैराज जो कमु स्टार्ट थियो, ऐं कोटली बैराज जो तक़रीबन अॻियां पोयां आहिनि। गुड्डू बैराज पहिरियों सिंध जो बैराज आहे, जंहिंमां 4 वाह निकिरंदा आहिनि, 3 तव्हां चओ पर 4 सम्झो। जो खाॿे पासे में 6 घोटकी फीडर आहे, जेको सॼो घोटकी ज़िलो ऐं सखर ज़िलो आबाद थींदो आहे। साॼे पासे ॾांहुं बेसिकली त 2 वाह निकिरंदा आहिनि, हिकिड़ो पट फीडर केनाल, ॿियो सिंध बेगारी फीडर, ठीकु आहे न। पर अॻियां वरी शाही वाह ऐं ॿिया उतां ई निकिरी वेंदा आहिनि, अलॻि थी वेंदा आहिनि। सो सॼो जेकबा ज़िलो, कश्मीर ज़िलो, शिकारपुर जो उत्तरी हिसो, वेंदे शहदादकोट ताईं कुझु हिसो, इहे सिंध बेगारी फीडर ऐं पट फीडर वरी बलूचिस्तान वेंदो आहे घणे क़दुरु। सिंध में कुझु पाणी आहे, पर घणे क़दुरु बलूचिस्तान जे लाइ 2 केनाल इहे थी विया। सो इन्हनि ते वरी छा थियो, जो जॾहिं मंगला डैम पे ठहियो न, जॾहिं पोएं वीडियो मां तव्हांखे ॿुधायो, मंगला डैम ठहण वक़्तु जेको उतां माण्हू लॾाया विया हुआ, डैम जी साइड ते जेके माण्हू रहिया पिए, उनखे शिफ्ट कयो वियो। त उन्हनि खे शिफ्ट कंदड़ काफ़ी माण्हुनि खे घोटकी ज़िले में घोटकी फीडर जी कमांड एरिया में काफ़ी ज़मीनूं ॾिनियूं वियूं, जेके कश्मीरी बि उते वेठा आहिनि, मलक करे पढ़ण आहिनि, खोड़ माना जेका पंजाबी आबादगार या फ़ौजी खाते में ज़मीनूं या
कश्मीर खे ख़ासि तौर ते जेका आज़ाद कश्मीर में मंगला डैम ठहियो न त काफ़ी ज़मीनुनि खे हिते ॾिनियूं वियूं हुयूं घोटकी ज़िले में। जैकाबाद में हुयूं पर थोरो जैकाबाद जो माहौल तव्हां ख़बर माण्हू ॾिंगा आहिनि त वरी शायदि उते न रही सघिया या खपाया या जेको बि रीज़न आहे। सो उन खां पोइ सिंधु पंहिंजो सफ़र जारी रखंदो आहे। गुडू अची वियो, सखर अची वियो। सखर खां पोइ 300 किलोमीटर दरिया जो सफ़र हूंदो आहे, छिक ऐं छिक कच्चो सॼो हिते, कच्चे जा ख़ूबसूरत किसा ऐं ख़ौफ़नाक वारदातूं बि हिते। इहे असांजी घोटकी जो कच्चो हुजे या शिकारपुर हुजे, लाड़काणो हुजे, दादू हुजे, नौशहरो, नवां शावर शरीफ़ हूंदा आहिनि। ज़रदारी खां सवाइ सभु नवां शावर शरीफ़ हूंदा आहिनि। सो पोइ असांजी कोटड़ी हाला बि टपे थो, हाला नवां, बिटशाह, बिटशाह। हिकिड़ी ॿी नई वीडियो पाण कंदासीं सिंध जे बारे में, मजमूई तौर ते इलाइक़ा, शहर, ॻोठ, बस्तियूं, ज़ातियूं, कम, कारोबार, शौक़ु, सुठियूं ॻाल्हियूं, कसियूं ॻाल्हियूं सिंधियुनि जूं जेके बि आहिनि उहो अलॻि पाण वीडियो ठाहींदासीं। बहरहाल दरिया जो सफ़र कंदो पंहिंजी कोटड़ी पहुतो आहे। कोटड़ी बैराज मां बि 4 वाह निकिरंदा आहिनि। साॼे पासे हिकिड़ो वाह निकिरंदो जेके KB फीडर चवंदा आहिनि, कलरी बगाड़ जा आम ज़बान में कराची वाह। इहो कराची वाह घणे भाङे सिधो वञी मंछर में किंजर में पवंदो आहे। उतां पोइ वरी ॿियो वाह निकिरी मीरपुर साकरे तालके खे, कुझु ठटे तालके जूं ऐं हेठि माना ज़मीन आबाद कंदो आहे। हितां ॿियो मेन वाह निकिरी हालजी वेंदो आहे डंड में, हालज मां वरी ॿियो वाह निकिरी करे कराची वेंदा आहिनि। घारे पंपिंग स्टेशन ज़रिए पाणी कराची खे पीअण जो पाणी हितां सप्लाई थींदो आहे। उन करे आम ज़बान में कराची वाह चइबो आहे। उनजो असुल नालो कलरी बगाड़ वाह आहे। ठीकु आहे। खाॿे पासे बेसिकली त 2 केनाल आहिनि। हिकिड़ो कंबाइंड चैनल सभु आहिनि, कंबाइंड चैनल ऐं ॿियो चैनल वाह, ईअं खणी अचो। चैनल वाह त तव्हां नंढो वाह ऐं निकिरी वेंदो आहे टंडो मोहम्मद खान पासे। जेको ॿियो हिकिड़ो कंबाइंड वाह निकिरंदो, उन मां वरी 2 न्यू फुलेली ऐं ओल्ड फुलेली तव्हां चई सघो था, जेके फुलेली ऐं पिञारी बि चवंदा आहिनि। इहो फुलेली ऐं पिञारी तक़रीबन 3000 क्यूसिक पाणी खणी सिजावल ज़िलो मौजूदु आहे ऐं बदीन ज़िलो सॼो माना सारियालो बेल्ट आहे ऐं शानदार सारियूं थींदियूं आहिनि, भला इलाइक़ा आहिनि। इहे नॉन पेरीनल केनाल आहिनि बेसिकली, छो जो ऊन्हारे में पाणी हूंदो आहे या इन इलाइक़नि खे सारियाले बेल्ट हुजण करे पाणी मिलंदो आहे, सियारे में न मिलंदो आहे छो जो सिम अॻी घणी हूंदी आहे ऐं कणिक ईअं छट ते थी वेंदी आहे, कमंद बि तक़रीबन थी वेंदो आहे। बहरहाल कोटड़ी बैराज खां इहो सफ़र हिते ख़तमु थियो। 3 वाह हेॾां हिकिड़ो हेॾां ऐं बदीन सॼो ज़िलो, टंडो मोहम्मद खान, सिजावल, ठट्टो ऐं कराची, इहे सम्झ कोटड़ी बैराज मां पाणी खणंदा आहिनि। पंहिंजे ज़र इस्तेमाल जे लाइ ऐं बाक़ी इस्तेमाल जे पीअण जे लाइ बि इस्तेमालु कंदा आहिनि। ठीकु आहे न। सो जेकॾहिं गुंजाइश जी ॻाल्हि कजे त गुड्डू बैराज जी जेका डिज़ाइन कैपेसिटी आहे 12 लख आहे ऐं उतां 12 लख जे लॻभॻि पाणी क्रॉस बि थियो आहे। सखर बैराज जी जेका डिज़ाइन हुई उहा आई 15 लखनि जी, पर शुरू वारनि सालनि में यानी पाकिस्तान ठहण खां अॻु में ई त सखर बैराज जे मथे पासे तव्हां ॾिठो हूंदो न त माना हिकिड़ो ॿेट ठही वियो आहे, जंहिंजे करे पाणी साॼे पासे नथो न वेंदो हो उन वक़्तु। नतीजे में राइश कैनाल खीरथर खे पाणी न पियो मिले, दादू खे घटि पियो मिले पाणी। पोइ हिकिड़ी पूना स्टडी थी, इंडिया शहर आहे पूना स्टडी, पहिरियां मां पोस्टर में लिखियो फेसबुक ते। पूना स्टडी जे नतीजे में इहा इंजीनियरिंग फाइंडिंग आई त बाबा कुझु दरवाज़ा न परमानेंटली बंदि कयो ऐं भले हिते ॿेट ठहे त जीअं साॼे पासे पाणी वञी सघे। पोइ कुझु दरवाज़ा नऊं या जेके बि आहिनि उहे बंदि कया विया आहिनि पका परमानेंटली। उनजे करे बैराज जेका गुंजाइश आहे 15 लख मां घटिजी वई आहे, 12 या लॻभॻि एतिरी वञी बीठी आहे। सो बैराज वीचारो पुराणो आहे, सिंध जी लाइफ लाइन आहे, उनखे रिपेयर जी ज़रूरत आहे, मरमत जी ज़रूरत आहे। पोइ महीनो 2 अॻु में तव्हां ॾिठो न शायदि 47 दरवाज़ा लुड़ी वियो। सो तव्हांखे ख़बर आहे न वापडा त ख़ैर आहे करप्ट, हर करप्ट इदारो कहिड़ो न आहे। इरीगेशन वारा सूबाई खातो आहे, इरीगेशन खातो हिकु सूबाई खातो हूंदो आहे, उन्हनि खे अरबे न किरोड़े रुपयनि जी बजट मिलंदी आहे हर साल बैराज जी सफ़ाई सुथराई लाइ, रिपेयर वर्क जे लाइ, कैनाल्स जी घाटी खां वठी लाइनिंग करण जे लाइ, पकु करण जे लाइ। मां इरीगेशन इंजीनियर त कोन आहियां, पर मुंहिंजो तमामु घणो शौक़ु रहियो आहे इरीगेशन खे स्टडी कंदे, पढ़ंदे, लाह चाढ़ा ॾिसंदे। पर इन्हनि ज़ुल्म कयो आहे सिंध सां, सही तरीक़े सां न कयो अथऊं सभु कुझु।
बहितर नमूने सां कमु करे सघनि पिया। नंढनि आबादकार जी पुछड़ी वारा आबादकार आहिनि, उन्हनि खे ज़्यादती ज़ुल्म थींदो पियो आहे, पाणी न मिलंदो आहे उनखे टाइम ते। इन जो ज़िम्मेवार इरिगेशन आहे। इरिगेशन वारो ईअं छो आहे, छो जो सिस्टम ई आहे, मथां ई आहे। सिंध हुकूमत हुजे या जेकी बि हुकूमत हुजे, उन्हनि जा कम अहिड़ा आहिनि, मंथलियूं सिस्टम आहिनि। मंथलियूं सिर्फ़ु जेको गुटके वारो हणे थो न, छा चइबो आहे, रेड़ी या पेडी या जेको बि आहे, सिर्फ़ु उहो मंथली कोन ॾींदो आहे। मंथली हर माण्हू ॾींदो आहे। इरिगेशन इंजीनियर मंथली ॾींदो आहे मथे वारनि खे, पोइ हेठां कलेक्ट कंदो आहे। ठीकु आहे न। तपेदार मंथली मथे ॾींदो आहे, उहो हेठां कलेक्ट कंदो आहे। त सॼो सिस्टम ई कमु कंदो आहे। इवन टीचर या एजुकेशन खातो हुजे या सिहत खातो हुजे या जेको बि खातो हुजे, हर माण्हू मंथली ॾींदो आहे बेसिकली। छो जो उनखे मथे उहा मंथली पहुचाइणी हूंदी आहे। पोइ उन मथे पहुचाइण जे चकर में सभिनी खे हिसो ॾियणो पवंदो आहे। हर को पंहिंजो हिसो खणंदो आहे। करप्शन आहे, ज़ुल्म लॻो पियो आहे। बहरहाल ॻाल्हियूं खोड़ थियूं, वीडियो बि डिघी थी वियो आहे। महिरबानी करो।